लाड़काना रिपोर्ट हैदर अली स्टूडियो ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन ने एपका सिंध जे नंढनि मुलाज़िमनि लाइ ईद बोनस ऐं अलाउंसेंस में वाध जो मुतालबो ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन एपका सिंध जे सूबाई सदर मक़बूल हुसैन महर पंहिंजे जारी कयल प्रेस बयान में चयो आहे त ग्रेड 1 खां 16 ताईं जा सरकारी मुलाज़िम हिन वक़्तु इंतहाई ॾुखिये मुआशी हालतुनि मां गुज़री रहिया आहिनि। मौजूदु मुलाज़िमनि खे हाउस रेंट कन्वेंस मेडिकल अलाउंस अञा ताईं 2008 वारी बेसिक पघार जी बुनियाद ते ॾिना पिया वञनि जॾहिं त मुल्क 2026 जी तेज़ महांगाई खे मुंहुं ॾेई रहियो आहे। 12 सैकड़ो बुनियादी पघार में इज़ाफ़ो करे थी जॾहिं त महांगाई 100 खां 300 सैकड़ो ताईं वधी चुकी आहे जंहिं सबबि मुलाज़िम तबिको ॾींहों ॾींहुं महांगाई जी चके में पिड़जी रहियो आहे। मक़बूल हुसैन महर चयो त हिक तरफ़ सदर पाकिस्तान वज़ीर आज़म गवर्नर ऐं वज़ीर आला हाउस ऐं सेक्रेटरीट ऐं फाइनेंस डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि खे 2 खां 3 पघारूं बोनस तौर मिलनि थियूं जो त उहे अॻु ई ॿियनि मुलाज़िमनि जी भेट में वधीक पघारूं हासिल कनि था। हुन अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त हिक ई मुल्क अंदरि 2 निज़ाम लागू हुअण इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। सिंध वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन एपका जे मुलाज़िमिन महांगाई ग़रीब अवाम समेत नंढनि मुलाज़िमनि जी चेल्ह ची बि छॾी आहे। एसोसिएशन ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी चेयरमैन पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां अपील कई आहे त नंढनि मुलाज़िमनि खे फौरी तौर ते ईद बोनस ॾियण जो ऐलान कयो वञे त जीअं उहे बि पंहिंजी बचनि सां गॾु ईद जूं ख़ुशियूं मल्हाए